जी बिल्कुल, हैदराबाद में भी आशूरे जो ॾियारो वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हैदराबाद जो मरकज़ी मातमी जुलूस अंजुमन हैदरी पारां कदमगाह मौला अली अलैहिस्सलाम तां बरामद थियो आहे, जेको पंहिंजे रूट ते रवानो आहे। ही मरकज़ी जुलूस शाम जो इमाम बारगाह करबला दादन शाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो, जॾहिं त तिलिक चाढ़ी हेठां नमाज़ ज़ोहरे अदा कई वेंदी। ऐं हिन जुलूस जे हवाले सां ॿुधायां त मुख़्तलिफ़ क़िस्म जा तबरकात आहिनि। शबीह ताबूत हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, अलम पाक, ज़ुलजना ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़रियूं आहिनि जेके ज़ियारत जे लाइ हिन जुलूस में आहिनि। ऐं जेके बि अक़ीदतमंद ज़ाइरीन ऐं ख़ासि तौर ते अज़ादार जेके हिते अचनि पिया, या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदे हिननि ज़ियारतनि जी ज़ियारत कनि था। उन सां गॾोगॾु मातमदारी थी रही आहे, नोआखानी थी रही आहे, सीनाज़नी थी रही आहे ऐं अज़ादारनि पारां क़दीमी जेको ज़ंजीर ज़नी जो मातम थींदो आहे उहो बि बर्पा कयो आहे। ॿिए पासे सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि कजे त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि तमामु घणा सख़्तु कया विया आहिनि। हैदराबाद जो हीउ त मरकज़ी जुलूस आहे। उनखां अलावा ॻाल्हि कयूं हैदराबाद शहर मां, त अॼोके ॾींहं ते आशूरा जे ॾींहं ते हैदराबाद मां 200 खां वधीक जेके आहिनि रवायती मातमी पिण बरामद थींदा आहिनि, जंहिंमें दुलदुलनि वारा ऐं सेजन वारा मातमी जुलूस आहिनि, जेके बि शाम जो निकिरंदा आहिनि ऐं उहे राति जो देरि ताईं जेको वञी इख़्तिताम पज़ीर थींदा आहिनि। त अहिड़ी रीति शाम ग़रीबा खां पोइ बि कुझु मातमी जुलूस अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे रूट्स ते रवाना हूंदा आहिनि ऐं राति जो देरि ताईं इख़्तिताम पज़ीर थींदा आहिनि। ऐं हैदराबाद जा शहरी बि जेको आहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ हिन वक़्तु बि रोडनि रस्तनि ते मजलिस अज़ा में ऐं मातमदारियूं करे रहिया आहिनि। ऐं गॾोगॾु जेको आहे सीना ज़नी ऐं नोहा ज़नी कई पियूं।